नाज़रीन, शहदाद कोट में 5 करोड़ रुपयनि जी लागत से जुड़ियल तैयार थियल ट्रामा सेंटर शहरियन लाइ बेलाभ बणियल आहे। ट्रामा सेंटर की इमारत नशो वापराईंदड़ जी आमाजगाह बणिजी वई आहे। शहदाद कोट जे शहरियन मुतालबो कयो ट्रामा सेंटर के तुर्त फाल करे आवाम के लाभ ॾिनो वञे। वधीक तफ़सील सदाम सोलंकी जी इन रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक्त असीं शहदाद कोट शहर जे ट्रामा सेंटर ते मौजूद आहियूं, जेको 5 करोड़ की लागत से ठहंदड़ ही ट्रामा सेंटर मुझे पोयां तव्हां ॾिसी सघो था, जेको हिकु न बल्कि 2 दफ़ा इन जो कमु हली रहियो आहे। पर ही जेको ट्रामा सेंटर आहे उहो शहदाद कोट जे 5 लख रवासियुनि जे लाइ ठाहियो पियो वञे, पर ही ट्रामा सेंटर हिन महिल ताईं मुकमल न थी सघियो आहे। मुकमल थियण खां अॻु में ही जेको ट्रामा सेंटर आहे रही ख़तमु थी वियो आहे। अचो त शहदाद कोट जे शहर वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन जो छा एमएस साहब चवे थो त मुंहिंजे हैंड ओवर न थियो आहे, छो त इहो कंप्लीट न आहे, अनकम्प्लीट आहे। ऐं जेको कमु कराइण वारो इहो ठेकेदार उहो ख़बर न आहे किथे भॼी गुम थी वियो आहे। हिकिड़ो दफ़ो ठहण खां पोइ इहो ट्रामा सेंटर साॻियो ई हीरोइननि जे हवाले, मंशियात फ़रोशनि जे हवाले थी वियो, चोरनि जे हवाले थी वियो। काफ़ी हिन जे अंदरि भञ थी वई। VIP क़िस्म जा पखा लॻल हूंदा हुआ, VIP क़िस्म जा अंदरि बाथरूम ठहियल हुया, उहे मुकमल तबाह थी विया। हिकु दफ़ो ॿीहर ही ट्रामा सेंटर ठहियो। ॿीहर ठहण खां बाद में बि साॻियो ई उहो मंशियात फ़रोशनि जे हवाले आहे ऐं हीरोइननि जे हवाले आहे। हिते वॾे में वॾी तकलीफ़ इहा आहे, पहिरियों त हिते शहर जा सभु हीरोइन अची करे हुननि खे पंहिंजो आमाजगाह बणायो आहे। ज़िम्मेवार ज़िलाई इंतज़ामिया बि लेखी वेंदी ऐं इंजीनियर जेको आहे जंहिं इहा कंस्ट्रक्शन कराई आहे पंहिंजे निगरानी में, ऐं ठेकेदार, इहे बिल्कुलु बराह रास्त करोड़नि रुपयनि जे जेका सो इन में मुलविस आहिनि। ट्रामा सेंटर जंहिं पोज़ीशन में हिन वक़्तु आहे, मूंखे रहम थो अचे त 5 लख जी आबादी जो शहर ऐं बलोचिस्तान, अधु बलोचिस्तान के कवर कंदड़ जेको आहे सो इहो ट्रामा सेंटर हिन वक़्तु ताईं मुकमल न थियो आहे। ऐं इहो ज़ाती तौर ते फरियाल टालपुर साहिब आहे, पंहिंजे ज़ेर निगरानी पंहिंजे इफ़्तिताह दौरान जेको आहे सो पीढ़ जो पत्थर बि उन ई रखियो हुयो। उन जे बावजूद भी सिंध गवर्नमेंट इन अहम मसले ते तवज्जो कोन ॾिनी आहे, कन लाटार कई आहे। इन ट्रामा सेंटर जी मौजूदगी में हुअण जे बावजूद भी तव्हां लाड़काणे उन्हनि खे रेफर कयो था, इहा सरासर ज़्यादती आहे ऐं नाक़ाबिले क़बूल आहे। इन सेंटर खे फिल फॉर फाल कयो वञे ताकि जेके ज़ख़्मी अचनि था, जेके फोतकियूं अचनि थियूं, उन्हनि जी देखभाल थिए ऐं इहो सेंटर फाल थिए। हिनमहिल ताईं जेको आहे त कंहिंखे बि को जेको रजिस्टर न कयो वियो आहे, न कंहिं ग़रीब खे का सहूलियत मिली आहे। हे अवाम जे लाइ हुयो। शहदाद कोट में 4-5 लख रुपये जेको आहे आबादी जो शहर आहे, बलूचिस्तान असांखे वेझो लॻे थो। हिकिड़ी जेको आहे ट्रामा सेंटर वरी कम ग़रीबनि लाइ जो कम जो शइ हुई, पर हितां जेको आहे त हिनमहिल ताईं हुनखे मुकमल न कयो आहे। ख़बर न आहे कागज़े कार में करोड़ रुपया हुन ते ख़र्च थी चुका आहिनि। हिनमहिल ताईं ख़बर न आहे त उहे न ठेकेदार थो लभे, न जेको आहे हितां जो MS सोचे असां हैंड ओवर असांखे इहो न थियो आहे। हिनमहिल ताईं जेको आहे त ट्रामा सेंटर, लेकिन असां दां ॾियूं त कंहिंखे दां ॾियूं शहर हितां जा। असीं ख़ुदि शहदाद कोट जे MPA मीर नादिर ख़ान मक्सी खे या धरती TV जे तसल्लुस सां अपील था कयूं त खुदारा ट्रामा सेंटर जो नोटिस वठी जेके माण्हुनि में बेचैनी आहे, जेके मायूसी आहे शहदाद कोट जे माण्हुनि में, इहा ख़तमु कई वञे। कैमरामैन रेहान मंगनार सां गॾु सदाम हुसैन सोलंकी, धरती TV न्यूज़, शहदाद कोट।